डहरकी में जुंग कॉलोनी वासन पारां हाजी दादन महर जे मान में आजियाणो। अख्तर राजड़ीअ जी रिपोर्ट मूजिब वार्ड नंबर 7 जुंग कॉलोनी जी अवाम पारां नायब सदर पीपल्स पार्टी ज़िला घोटकी दादन महर जे मान में शानदार आजियाणे जी तकरीब कोठाई वई। हज जी सादत माणण ते मुबारकूं ॾिनियूं वियूं। डहरकी शहर की सफ़ाई सुथराई लाइ ॾिनल शानदार प्रोग्रामन ग्रीन सिटीअ जे बानी हाजी दादन महर पंहिंजे फर्ज़ंद सियासी जानशी फहद खान महर सां गॾु जुंग कॉलोनी पहुतो, जिते कॉलोनी वासन गुलन जी वर्खा करे संदसि जो शानदार इस्तक़बाल कयो। तकरीब सां खिताब कंदे हाजी दादन खान महर जो चवणु हो त अवां पारां ॾिनल मोहबत कॾहिं बि विसारण जहिड़ी न आहे। अवां जी मूंसां मोहबत ई मुंहिंजो हक़ीक़ी सरमायो आहे। हुन चयो त जीअं ई जुंग कॉलोनी वासन मूंसां मिलायो आहे ऐं मां अवां जे हर ॾुख सुख में साथ ॾींदो रहंदुसि। हाणे अवां जी ख़िदमत लाइ मुंहिंजो सियासी जानशी फहद खान महर अवां जे हवाले कयां थो, जेको अवां जी ख़िदमत में हर वक़्तु पेश रहंदो। तकरीब में जुंग कॉलोनी वासन बादल मेणक अब्दुल गफ़ार शेख ऐं ॿियनि पंहिंजे चूंडियल काउंसलर हाजी दादन खान महर ऐं संदसि फर्ज़ंद जी शानदार आजियां कई, हज़रकुन ऐं सुखड़ियूं ॾिनियूं, तोहफ़ा पेश कया ऐं हमेशह साथ ॾियण जो वचन कयो।